नाज़रीन, सखर में शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलियतकारनि खे सख़्त पुलिस पहिरे हेठि अदालत में पहुचायो वियो। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार कयल 3 सहूलियतकार जवाबदारनि बख़्श अली उर्फ़ बख़्शू महर, मुनवर महर ऐं बाबर महर खे सख़्त पुलिस पहिरे हेठि जेल खां अदालत पहुचायो वियो। केस जी ॿुधणी दौरान फ़िर्यादी धुर जो वकील हाई कोर्ट बार सखर जो सदर क़ुर्बान मलाणो दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में पेश थिया। केस जी ॿुधणीअ ते फ़िर्यादी करमला ऐं केस जा गवाह अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सदर इमदाद बोज़दार, सखर प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी शहज़ाद ताबाणी, कोर्ट रिपोर्टर्स एसोसिएशन जो सदर सलीम सहतो ऐं ॿिया सहाफ़ी पिणु अदालत में पेश थिया। सखर जी दहशतगर्दी अंत वारी अदालत में केस जी ॿुधणी ATC 1 जे जज अब्दुर्रहमान काज़ी कई। अदालत तरफ़ां पुछाणो कयो वियो त केस में नामज़द जवाबदारनि खे हिन महिल ताईं गिरफ़्तार छो नाहे कयो वियो। अदालत तरफ़ां केस में नामज़द जवाबदारनि जी मिल्कियतुनि जा तफ़सील पिणु तलब कया विया। ॿुधणी दौरान पुलिस तरफ़ां गिरफ़्तार सहूलियतकार जवाबदारनि जी रिमांड में 14 ॾींहनि जी वाद जी इस्तदा कई वई, जंहिं ते अदालत पुलिस जी इस्तदा मंज़ूर कंदे जवाबदारनि खे 14 ॾींहं जे रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधणी खां पोइ अदालत जे ॿाहिरां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वकील क़ुर्बान मलाणो चयो त सखर जे दहशतगर्दी जे अंत वारी ख़ासि अदालत पुलिस खे ईंदड़ ॿुधणी ते केस में JIT जो नोटिफिकेशन ऐं रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत केस जो चालान जमा करण लाइ पुलिस खे 14 ॾींहनि जी मोहलत ॾिनी आहे। उमेदु आहे त हतमी चालान पेश थियण बैदि 60 खां 90 ॾींहनि अंदरि केस जो फ़ैसिलो अची वेंदो।